दिगड़ी शहरी आसपास के सवे ॻोठनि में वापडा हाईस्को दिगड़ी तरफ़ां बिजली जे अथरादू लोड शेडिंग ट्रांसफार्मर सड़ण जो रोज़ जो मामूल बणियल। अमले तरफ़ां आवाम खां रिश्वत उगाइण ऐं ॿियनि अहम मसइलनि ते सिंध तरक्की पसंद पार्टी जो ज़िले सदर मीर यूनिस टालपुर पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो अॻवान चौधरी नवीद अहमद गुल, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान अरबाब नूहानी, SDP अॻवान परवेज़ नूहानी प्रेस क्लब दिगड़ी में सहाफ़ियुनि अॻियां एहतजाज कंदे चयो त वापडा हाईस्को दिगड़ी जे एक्सीएन STO ऐं अमले जी लापरवाही ऐं नाअहली जे करे हथकड़ी शहर ऐं बहिराड़ी जा केतिरा ई ट्रांसफार्मर सड़ी चुका आहिनि, जंहिं करे रहवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हथरादू लोड शेडिंग सबबि दिगड़ी सब डिवीज़न जी आवाम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रही आहे। इन्हीअ समूरे मामले में वापडा हाईस्को दिगड़ी जे कन ते जूं बि नथी सुरे। सड़ी वियल ट्रांसफार्मर जी मरमत लाइ आवाम खां ॻरी रिश्वत तलब कई वञे, न ॾियण जी सूरत में संदन जाइज़ मसइलो हल नथो कयो वञे। हिननि चयो त दिगड़ी जी आवाम पंहिंजा जाइज़ मसइला खणी हाईस्को दिगड़ी जी ऑफिसनि जा चकर काटे थकिजी पई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।